अस्सलाम वालेकुम यार मेरे दोस्तों, उम्मीद कयां सभु ठीकु हूंदव। जीअं त मुहर्रम शरीफ़ शुरू थी वियो आहे, आज़ादारी जा ॾींहं अची विया आहिनि। तव्हांजे लाइ हिकु अनमोल तोहफ़ो आहे, एल्बम आहे शमन अली मीराली जो। पुराणो वॉल्यूम नंबर आहे 25 ऐं हिन कंपनी में तव्हांखे ॿुधाईंदो हलां त 7 एल्बम उस्ताद जा थियल आहिनि। वॉल्यूम 5 भी आहे, वॉल्यूम 10 भी आहे, वॉल्यूम 15 भी आहे, वॉल्यूम 25 भी आहे, 30 भी आहे, 35 भी आहे। 35 खां पोइ आहे 55, 235 9 एल्बम आहिनि। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ही 1987 में रिलीज़ थियल आहे। हिन जा पोयां एल्बम 88, 86 अहिड़े हिसाब सां रिलीज़ थियल आहिनि। मतिलबु हिन फील्ड में सुठो हलियो आहे उस्ताद उन दौर में। ऐं हिन जा नुआ जेके बि तक़रीबन लिखिया आहिनि त गौहर गदाई साहब लिखिया आहिनि। हिन जो हेठि फोटो आहे, हिननि सां गॾु साथी आहिनि शमन अली जा। ऐं हे 5-6 माण्हू जेके बीठा आहिनि, हिन सां हिकिड़ो शाइर त आहे गौहर गदाई। हिन रिकॉर्ड कीअं कंदा हुआ, इहे पाण में हिक ॿिए खे किताब या बुक हणंदा हुआ। इहो अॻे दौर में इहो धमक वारो सिस्टम न हुयो न, इन करे माना हिक ॿिए खे किताब या बुक हणंदा हुआ जीअं आवाज़ थिए इहो मातम जो। इन दौर में मतिलबु ईअं रिकॉर्ड थींदा हुआ। त हाणे त जदीद दौर थी वियो आहे। पोयां एल्बम जेके नाज़ में कया आहिनि उस्ताद, उन्हनि में सभिनी में माना हिकिड़ो साउंड सिस्टम हयो अथऊं। बाक़ी अॻे इहो सिस्टम न हुयो हिन दौर में। इहो 90-91 खां पोइ इहो सिस्टम आंदो आहे हिननि। ऐं हिन जो टाइटल आहे मज़लूम मौला। मज़लूम मौला, मज़लूम मौला। पहिरियों आहे ज़हरा जा ॼाइया मदीने में आया। ऐं ॿियो सिराइकिनो अथसि नहीं भुलणा सैयद दागम। ॿियो सिराइकिनो अथसि, इहो मशहूरु नो आहे ज़बरदस्त। दीन तेॾे कुमे नाना करबल विच बचाए था। हुन खां पोइ आहे मुंहिंजी पसंदि जो, जंहिंखे हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम मुस्लिम बिन अकील खे कूफा रवाना कयो हो त वञ उते जाच लही आहे। हे उन जा 2 शहज़ादा हुया पुट। उन्हनि जे बारे में माना गौहर गदाई साहब लिखियो आहे, पर एॾो दर्दनाक लिखियो अथई, छा ॿुधायांव। मां त जेको बि चकर ॿुधो आहे त मूंखे रोइणु ईंदो आहे बिल्कुलु। नोए जी शुरूआत आहे, क्या हाल सुणावा मैं मुस्लिम तेरे लालां दा, क्या हाल सुणावा मैं मुस्लिम तेरे लालां दा। एॾो ज़बरदस्त वरी उस्ताद हिन खे चयो आहे, एॾो ग़मगीन आवाज़ में। हुन खां पोइ आहे रो रो फिज़ा पया खे। हुन खां पोइ आहे मज़लूम मौला, मज़लूम मौला। हुन खां पोइ आहे आख़िरी है सकीना, है सकीना। जे तव्हांखे ही पसंदि आयो हुजे त लाइक ज़रूरु कंदा दोस्तो। ऐं ही चैनल जेको आहे ख़ासि इंफॉर्मेशन जे लाइ बि आहे। ऐं हिन में कुझु महफ़िलूं बि रखंदासीं, पर मुहर्रम शरीफ़ जा ॾींहं गुज़रनि। ठीकु आहे दोस्तो।